अस्सलामुअलैकुम साथी, उम्मीद कंदा ठीक आहियो। कहिड़े सां दादा जीअं तव्हांजो पंहिंजो सलाह मार त अॼु असां तव्हांखे सम्झाईंदासीं त मॉनिटर सेटअप जेको आहे त इहो कीअं ऐं कहिड़े तरीक़े सां वठी सघूं था। त अॼु असां तव्हांखे मालूमात ॾींदासीं ऐं उन तरह सम्झाईंदासीं त असां जेको आहे त आई डी मां पेज कीअं ठाहिजे ऐं प्रोमोशनल मोड पैसा कमाइण लाइ त असांखे प्रोमोशनल मोड हुजणु ज़रूरी आहे, छो त उनखे जेको आहे त पेज में असां ऐड कंदासीं त उन खां पोइ असां पैसा कमाए सघूं था। त सभ खां पहिरियों हाणे असां पंहिंजी आई डी खे हाणे जेको आहे त ओपन कयो आहे। ओपन करण खां बाद असांजे जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो फेसबुक ऐप खे, त हाणे असां जेको आहे उनजे प्रोफाइल खे हणंदासीं। प्रोफाइल खे हणी करे असां उनजो जेको आहे डैशबोर्ड जेको फॉलोइंग में माना प्रोफेशनल मून टर्न में असां ऑन कंदासीं। त असांजो हाणे जेको आहे त फ्रेंड वारी आई डी आहे, मतिलबु त असां उनखे पेज कीअं कयूं। त असां सभ खां पहिरियां जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो फ्रेंड वारो आहे जेको आई डी आहे, असां हाणे जेको आहे त हिन में कन्वर्ट कंदासीं पेज में। त असां 3 डॉट तव्हांखे 3 टुपका नज़र अची रहिया आहिनि, हिनखे हणंदव त तव्हांजे साम्हूं कुझु इन तरह इंटरफेस थी रहियो आहे। त तव्हांखे 3 टुपकनि खे हणिणो आहे। त इन खां हणी करे तव्हांखे आख़िर में जेको टर्न ऑन प्रोफेशनल मोड नज़र अचे थो, तव्हांखे इनखे हणिणो आहे। त तव्हां ॾे कुझु सिस्टम अची वेंदा त उन्हनि खे तव्हांखे कवर करिणो आहे, त उहो तव्हांखे सम्झाईंदो हलां। त सभ खां पहिरियां तव्हांखे जेको आहे त टर्न ऑन खे हणिणो पवंदो। तव्हांखे इंटरफेस कुझु इन तरह शो थी रहियो आहे। त असां हिनखे हणंदासीं त पोइ असांखे जेका मालूमात वठंदो त असां हुनखे ॾींदा वेंदासीं, जीअं असांजो पेज ठही वञे आई डी मां मुकमल तौर ते। त हाणे असां आहियोसीं, त इन खां बाद जेको आहे त असांजे इन तरह इंटरफेस कुझु नेटवर्क जो मसइलो आहे, त इनजे करे कुझु टाइम लॻे थो। दोस्तो त सभ खां पहिरियों हाणे असां हिनखे चेक करे पोइ हुन खां जेको आहे त अॻिते नेक्स्ट कंदा वेंदासीं। त हाणे असां नेक्स्ट कयोसीं, तव्हांखे बि नेक्स्ट करिणो पवंदो। त डिफॉल्ट यू आर ऑडियंस इनखे बि तव्हांखे जेको आहे फ्रेंड में न आहे रखिणो, तव्हांखे पब्लिक में रखिणो आहे। सब्जेक्ट जेको आहे पब्लिक वारो कस्टम वारो बि सही न आहे, जेको पब्लिक में हूंदो उनखे हणंदासीं। असां हाणे कयोसीं कंफर्म खे हणंदासीं। त तव्हांखे कंफर्म करे पोइ जेको आहे त मुकमल ॼाण वठी करे पोइ हिनखे कंफर्म करिणो आहे। त हाणे असांजे कुझु इन तरह जेको आहे त शो थी रहियो आहे इंटरफेस। त स्टार वग़ैरह जेको सब्सक्राइबर्स जो आहे इहो फ़िलहालु असांजे पेज जी एतिरी एवरेज न आहे त असांखे मिली सघे। त असां हाणे नेक्स्ट तव्हांखे बि नेक्स्ट ई करिणो आहे, सिर्फ़ु आसान तरीक़ो आहे। त असांजो जेके ऐड फ्रॉम इहो प्रोफाइल वग़ैरह जो आहे, त हिनखे तव्हां एस्किप करे या हिनखे तव्हां प्रोमोशनल मोड ते वठी वेंदो, तव्हांखे भले ओॾे में सघो था। त असां हुनखे हणी करे प्रोमोशनल मोड असांजे जेको आहे त आई डी कन्वर्ट थी वई आहे उन ई में। त हाणे असांजो जेको टारगेट आहे टास्कनि वारो, हिनखे पूरो करे तव्हां इनखे बि पूरो करे तव्हां पंहिंजी आई डी खे गिरो ऐं या सेटअप इन ते बि तव्हांखे मिली सघंदो, छो त फेसबुक जी पॉलिसियूं आहिनि। त हाणे असां हिन हथु कढियोसीं, त इन हथु कढे हाणे असां ॾिसी रहिया आहियो तव्हां त असांजो जेको आई डी आहे उहा प्रोफेशनल मोड में ऑन थी वई आहे। तव्हांखे बि बिल्कुलु इन तरह करिणो आहे। त हाणे असांजो दोस्तो तव्हां ॾिसी रहिया आहियो त असांजी प्रोमोशनल मोड में मतिलबु त आई डी मां पेज थी वियो आहे। त तव्हां बि इन तरह अगरि कंदव त तव्हांजो बि इनशाला थी वेंदो ऐं तव्हां बि पैसनि कमाइण ऐं डॉलर कमाइण जे लाइक़ु थी वेंदो। तव्हां बि महिनत कयो ऐं रियल पंहिंजे कॉन्टेक्ट खे टैलेंट ॾेखारियो त तव्हांखे बि फेसबुक जेको आहे त सेटअप वारो अकाउंट ॾींदो। असां हाणे जेको आहे त डैशबोर्ड में अची विया आहियूं। डैशबोर्ड खां बाद जेको आहे त उनजे हेठां तव्हांखे नज़र अची रहिया आहिनि जेके स्टार वग़ैरह या डी डिटेल जे हवाले सां त इन्वेट मोनिटाइज़ जेको हेठां तव्हांखे शो अची रहियो आहे। त इहो बि तव्हांजी अगरि नओं पेज हूंदो त तव्हांखे आसान तरीक़े सां मिली वेंदो, न तव्हां जेको पंहिंजो तरीक़ो या टैलेंट या कॉन्टेक्ट हूंदो उन जे हिसाब सां तव्हांखे इन्वेट फेसबुक जे तरफ़ां मिली वेंदो। मुंहिंजो हिकु ॿियो पेज हुयो, पर उन ते मूंखे इन्वेट मोनिटाइज़ मिली वियो, पर मुंहिंजे कंहिं वीडियो ते कॉपीराइट अची वियो, त पोइ उन सां मोनिटाइज़ इन्वेट ख़तमु थी वई, छो त मुंहिंजो रेगुलर कमु न हुयो, पंहिंजे हिसाब वारो न हो, कॉन्टेक्ट वारो न हुयो। त जे मुंहिंजे कॉन्टेक्ट वारो हुजे हा त मुंहिंजो आसान तरीक़े सां जेको आहे सेटअप थी वञे हा। त मतिलबु मुंहिंजा 2-3 पेज आहिनि, त उन जी तरह इन्हनि हाणे फेसबुक जा जेके बि पेज आहिनि त उहे आई ए तरफ़ां चेक थियनि था। त पोइ उन ते मतिलबु उनजो रियल कॉन्टेक्ट आहे, जेको बि फेस आहे, त उहो ॾिसी करे उनजो कमु ॾिसी करे उनखे सेटअप ॾियनि था। त हाणे असां हलंदासीं पंहिंजे कम जी तरफ़। त तव्हांखे मथां मोनिटाइज़ नज़र अची वेंदो, इन खां बाद तव्हांखे मोनिटाइज़ करिणो आहे। तव्हांजो कुझु हिन इंटरफेस शामिलु थींदो, त तव्हांजा कुझु 3 ऑप्शन अचनि था। सभ खां पहिरियों त स्टार अचे थो, स्टार सेटअप बि थींदो आहे, जेको सब्सक्रिप्शन सेटअप इहो थींदो आहे, इहो जेके तमामु वॾा आईडीस आहिनि उन जा थींदा आहिनि। त हाणे मोनिटाइज़ कॉन्टेक्ट जेको सेटअप आहे तव्हांखे इन जी जॻह ते, ऐं अगरि तव्हांजो इन तरह आहे
कंटेंट मोनेटाइज़ तव्हांखे 2-3 महीननि में कमु कंदो रेगुलर त तव्हांखे आसान तरीक़े सां मिली वेंदो। ऐं सेटअप करण जा जेके तरीक़ा हूंदा तव्हांखे उहे करणा पवंदा। सब्जेक्ट तव्हां वञी करे हाणे मोकिले सघो था फेसबुक जे तरफ़ त असांजो जेको पेज आहे त इहो मोनेटाइज़ कयो। तव्हां जेको आहे त उन ॾे सब्जेक्ट मोकिलियो, हणी करे हिन क्लिक करे तव्हांजे तरफ़ वीडियो ईंदो, वीडियो जे हेठां तव्हांखे इंट्रस्ट लिखियलु, इंट्रस्ट खणी करे तव्हां उन सब्जेक्ट मोकिले सघो था। ऐं तव्हां जेको आहे त कुझु ॾींहंनि में या कुझु महीननि खां बाद तव्हांजो जेको आहे त कॉपीराइट खां बचियलु हूंदो या कंहिं स्ट्राइक खां बचियलु हूंदो चैनल त तव्हांजो मोनेटाइज़ थी वेंदो।